ॿुधो था तव्हांखे हिकु ख़ुशख़बरी ॿुधाइणी आहे। हाँ हाँ ॿुधाए। शुभ कम में देर थोड़ी कभी है। अॼु मां गार्निक वटि वई हुयसि। छो छा थियो? कुछ प्रॉब्लम हुई छा? न का प्रॉब्लम न आहे, बस ख़ुशख़बरी इहा आहे त तव्हां ॿीहर पप्पा थियण वारा आहियो। सच? इहा त ॾाढी वॾी ख़ुशख़बरी आहे। पर तूं टेस्ट कराइण कॾहिं वई हुई? अॼु तव्हां ऑफिस में बिज़ी हुआ, इन करे अकेली ई हली वियसि। चङो कई। तो इहा ख़ुशख़बरी मम्मी पापा खे ॿुधाई? अञा न, मूं सोचो तव्हां ई इहा ॻाल्हि ॿुधायो त वधीक सुठो। ठीकु आहे, इहो कमु मुंहिंजो, पर हिन दफ़े मूंखे पुटी खपे। असांजी गुड़ीअ जे ॼमण खां पोइ 3 सालनि खां पुट जी आस लॻाए वेठो आहियां। पर इहो असांजे हथ में थोड़ी आहे। पुट हुजे या धीउ, असांखे त ॿई मंज़ूर आहिनि। तोखे भले मंज़ूर हुजे, पर मूंखे मंज़ूर कोन्हे। मूंखे हिन दफ़े पुटी खपे। चङो बाबा, पाण इंतज़ार कयूं था, पर कुदरत सां विड़ी त कोन सघंदासीं। ठीकु आहे, तॾहिं ॾिसंदासीं। ऐं हा, मां मम्मी पापा खे सुबुह जो ॿुधाईंदुसि। ठीकु आहे, जीअं तव्हांखे ठीकु लॻे। हूअं मम्मी पापा हींअर सुम्हिया पिया हूंदा। लगे तो आज चाय कोन मिलंदी। छो भाई, हर चाय पियारण में देर कई अथव? अॼु नुंहं त अञा दयो थी कान्हे का, अलाए छो अञा देरि सुम्ही पई आहे। ऐं रमेश उथियो? पापा मां उथी वियो आहियां ऐं सपना भी उथी वई आहे। अच्छा, अॼु सुबुह सां मूंखे तव्हांखे हिकु ख़ुशख़बरी ॿुधाइणी आहे। अरे वाह पुट, कहिड़ी ख़ुशख़बरी आहे? मां ॿीहर पीउ बणजण वारो आहियां। अरे वाह, ये तो सचमुच ॾाढी सुठी ख़ुशख़बरी आहे। अरे वाह, इहा त वाकई ॾाढी ख़ुशख़बरी आहे। इन जो मतिलबु त मां ॿियो दफ़ो ॾाढो थियण वारो आहियां। हा पापा। पुट, हिन दफ़े त असांजे वंश जो वारिस मिलंदो न? हा पुट, हिन दफ़े मूंखे पोटो ई खपे। अॻु में हिकिड़ी पोटी अथमि, हिन करे हिन दफ़े मूंखे पोटो ई घुर्जे। हा मम्मी, मुंहिंजी बि इहा ई ख़्वाहिश आहे त मां हिकु पुट जो पीउ थियां। अरे पुट, हाणे त अॼुकल्ह अॻुवाट ख़बर पइजी वेंदी आहे त पुट आहे या धीउ। हा मम्मी, उनखे सोनोग्राफी चइबो आहे, पर उन रिपोर्ट जे लाइ 3.5 महीना इंतज़ार करणो पवंदो, छो त 3.5 महीननि खां पोइ उहा रिपोर्ट थी सघे थी। हा पुट, एतिरो त असांखे इंतज़ार करणो ई पवंदो, पर इहा पक ख़ातिरी कजांइ त पहिरीं ख़ुशख़बरी असांखे ई मिले। हा पुट, पिणे बिल्कुलु ठीक तो चवे त तू ॿुधाईंदे त जीअं अॻुवाटी असां कुछ करे सघूं। मम्मी, तव्हां का बि चिंता न कयो, तव्हां ॿई जीअं चाहींदा तीअं ई थींदो। हा चङो, हाणे मां ऑफिस हलां थो। ठीकु आहे पुट। कहिड़ी पोयम पढ़ी आई आहियां? ट्विंकल ट्विंकल आलू वाली। ठीक है, ट्विंकल ट्विंकल ॿुधाए। Twinkle, twinkle, little star, how I wonder what you are up above my soul. Like a diamond in the sky. Very good. हाणे ॿी ॿुधाए, आलू वाली ॿुधाए। आलू बोला मुझको बोला माँ कर दूंगी माँ
अरे वाह, वेरी गुड, मेरा बच्चा है। अरे कौन ये छापे करी तोखे ख़बर कोन थी त हिन वक़्तु वज़न न खणबो आहे त तो में असांजो वंश संभालियल आहे। इन करे असांजो बि फर्ज़ आहे त तुंहिंजो ध्यानु रखूं। इहे खण बाजा कम खणी रमेश खे चवंदी कर। ठीक है मम्मी, जीअं तव्हां चओ। सपना, सपना ॿुध, मां तुंहिंजे लाइ ख़ासि तरह तरह जा फ्रूट वठी आयो आहियां। ऐं हा, तूं खाधो वक़्त ते खाईंदी कर। जे खाधो तोखे घटि वधि वणे त ही फ्रूट खाईंदी कर। ऐं हा, ही सूप त पक खाईंदी कर। मूंखे सुहिणो पुटु खपे। अॼु सिज किथां निकितो आहे जो तव्हां मुंहिंजो एॾो ख़्यालु पिया रखो? सिज त उतां ई निकितो आहे जितां रोज़ निकिरंदो आहे। मां त असांजे वंश जो ख़्यालु रखी रहियो आहियां, जंहिंखे रुगो 9 महीना तूं संभालींदे। रुगो 9 महीना छो? मां त पंहिंजे ॿार खे सॼी ज़िंदगी संभालींदी आहियां, चाहे पुटु हुजे या धीउ। मां ॿार खे साह खां वधीक सांभींदी आहे। हा, पर मूं सोचे छॾियो आहे ऐं मूंखे पक आहे त हिन दफ़े मूंखे पुटु ई थींदो। ऐं सपना, मां त पंहिंजे पुट जो नालो बि सोचे छॾियो आहे, वंश। न रुगो असांजो वंश वधाईंदो, पर मुंहिंजो सॼो कारोबार बि संभालींदो। पोइ मुंहिंजा सभु कम आसान थी वेंदा। मूं तव्हांखे पहिरियों बि चयो आहे, तव्हां एॾी अॻगति न करियो। इहो सभु त कुदरत जो खेल आहे। असां रुगो परमात्मा खे प्रार्थना करे सघूं था, झूलण खे पलव पाए असांजी मुराद पूरी थियण जी आसीस वठी सघूं था। पुटु हुजे या धीउ, ॿई असांजे प्यार जी निशानी आहिनि। बसि इहा ई दुआ घुरंदसि त झूलण उन्हनि खे तंदुरुस्ती बख़्शे, उन्हनि खे ज़िंदगी में का तकलीफ़ न थिए। तूं हींअर सम्झ खां ॿाहिरि आहे, इन करे तोखे मुंहिंजी का बि ॻाल्हि सम्झ में न ईंदी। समझी त तव्हां न रहिया आहियो। तूं हिन वक़्तु सम्झ खां ॿाहिरि आहे, मुंहिंजी ॻाल्हि सम्झी नथी। मुंहिंजा बि कुझु अरमान आहिनि, ख्वाब आहे। जे पुटु न थींदो त मुंहिंजे बुढ़ापे जो सहारो केरु थींदो? गुडी त अॼु न सुभाणे पंहिंजे घर हली वेंदी। पोइ त पुटी कमु अचिणो आहे न। ॻाल्हि त तव्हां सम्झी कोन रहिया आहियो। हिन वक़्तु तव्हां सां बहस करणु अजायो आहे। रमेश, कौर बिल्कुलु ठीकु चई रही आहे। हिन वक़्तु बहस करणु अजायो आहे। तूं का बि चिंता न कर, तुंहिंजी मुराद ज़रूरु पूरी थींदी। अरे नथो अचे? अच्छा, हाणे मूंखे ॿुधाए, बाबा हिकु दफ़ो अञा ॿुधाए। बाबा हाथी रहंदो आहे, केतिरो वॾो ॾेखार, हेतिरो वॾो। मींहुं पवंदो आहे। अरे अरे सभागी, तोखे ख़्याल थी त नूंहें जो काओ महीनो पियो हले। पुछी पक कर त जीअं वरी वक़्त से सोनोग्राफी कराए सघिजे। मुंहिंजे ख़्याल मूजिबि त 2 महीनो चालू अथसि, तॾहिं बि नूंहं या पुट खां पुछी पक थी कयां। हा, पुछी पक करे मूंखे ॿुधाए त जीअं वक़्त से कमु करे सघिजे। हा, अॼु ई थी ॻाल्हाए वठां। पुट रमेश, 1 मिंट ॿाहिरि त अचिजे, मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। हा मम्मी, अचां थो। हा मम्मी, चओ। पुट, तो जी अगली सोनोग्राफी जी ॻाल्हि कई हुई न, उहो वक़्तु आयो आहे या न?
टियों महीनो चालू अथस। बाकी सोनोग्राफी जी गाल मां कयांस थो। ठीक है, जल्दी करे वठजेस। तू चिंता न कर मम्मी, मां हींअर ही थो गाल कयांस। ठीक है। सपना, तोखे टियों महीनो तो चालू थी वियो हूंदो। हाँ। तो हाणे तुझी डॉक्टर सां कॾहिं अपॉइंटमेंट आहे? सुभाणे जी आहे। सुभाणे मां भी तोसां गॾु हलंदुसि। ऐं तू डॉक्टर के सोनोग्राफी लाइ चवंदी। पर सोनोग्राफी जी जरूरत हूंदी तो वो पाणी चवंदी। वो चवे या न चवे, पर असांखे सोनोग्राफी जी जरूरत आहे, समझी न? सपना ना फाइल ॾिसी करे मूंखे ईअं थो लॻे कि हिकु दफ़ा तुंहिंजी सोनोग्राफी करणी पवंदी। बर्थ डिफेक्ट लाइ मूंखे चेक करणो पियो, पर सपना डोंट वरी, योर गर्ल चाइल्ड इज नॉर्मल। ऐं सपना अॻे वारियूं गोरियूं कैल्शियम ऐं आयरन जी चालू रखिजे। गर्ल चाइल्ड यानी असांजे घर वरी धीअ अचण वारी आहे? हा, तव्हां वटि ॿी बि न्याणी अची रही आहे। ॾिसो, असांखे हिकु धीअ अॻ में ई आहे, इन करे असांखे ॿी धीअ न खपे। ॿी धीअ न खपे जो मतलब छा आहे? मतलब बिल्कुल साफ आहे, असांखे ॿी धीअ न खपे। सपना, तू एबॉर्शन कराइनी है। एबॉर्शन? ही तव्हां कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयो? तव्हां हिकु दफ़ो मम्मी पप्पा खां त पुछो। मां उन्हनि खां अॻ में ई ॻाल्हाए चुको आहियां, तोखे एबॉर्शन कराइणो ई पवंदो। दिस इज जस्ट इम्पॉसिबल। अकॉर्डिंग टू लॉ यह कानूनी जुर्म आहे ऐं मां एबॉर्शन कराइण लाइ कानून जे अगेंस्ट कोन वेंदसि, न तव्हांखे सलाह ॾींदसि। सपना, हल। रमेश ऐं कौर हॉस्पिटल में आहिनि। मूं त संदन खे जोर भरे सोनोग्राफी लाइ चयो आहे। हाणे नतीजो अलाए छा थो अचे। ठीक आहे, नतीजो जेको बि हुजे, पर जेकॾहिं छोकिरी अथसि त एबॉर्शन कराइण लाइ चवणो ई पवंदो। हा हा, अचनि त सही। पुट हॉस्पिटल विया हा न, सोनोग्राफी करायव? छा थियो पुट? सोनोग्राफी रिपोर्ट थी वई? हाँ पापा, थी त वई, पर रिपोर्ट में छा आयो आहे पुट? छा मुंहिंजे नसीब में पुट कोन्हे? हीअ निभागी हिन दफ़े बि धीअ खणी आई आहे। ठीक आहे पुट, हिन दफ़े तुंहिंजे नसीब में पुट कोन्हे त ॿियो दफ़ो सही। हीअं कयूं था, हिन दफ़े तूं नूंहं खे चई छॾ त उहा एबॉर्शन कराए छॾे। असांखे ॿी धीउ न खपे। पुट, इहो कमु जल्दी ई कराइणो पवंदो। ईअं न थिए त वक़्तु असांजे हथनि मां निकिरी वञे।
तो पंहिंजो रायो सपना खे ॿुधायो न। मूं सपना सां ॻाल्हायो आहे, पर सपना जो रुख सहमतीअ वारो कोन्हे। सवलाई सां सम्झी वञे त ॾाढो सुठो, न त पोइ ज़बरदस्ती करणी पवंदी। पर एबॉर्शन त थींदो ई थींदो। हलो हुनखे हली सम्झायूं। सपना, असां ये छा ॿुधी रहिया आहियूं? तव्हां ई ॿुधायो त हिन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह? ॿी बि न्याणी अची रही आहे त मूं को गुनाह कयो आहे छा? ॾिस सपना, असांखे हिकु धीअ अॻु में ई आहे ऐं ॿी धीअ जी असांखे हींअर घुर्ज न आहे। असांखे पंहिंजो वारिस खपे न, इन करे तोखे इहो एबॉर्शन कराइणो ई पवंदो। हिकु पासे असांजे कुटुंब जे वंश जो सवाल आहे ऐं ॿिए पासे ॿिनि धीअरुनि जी ॾाजी जी जवाबदारी। अञा त न्याणी हिन दुनिया में आई बि कोन्हे ऐं तव्हांखे हुनजी ॾाजी जी चिंता खाई रही आहे। वो पंहिंजो नसीब पाण ई घड़ी ईंदी। ये फालतू ॻाल्हियूं तूं असांखे न सम्झाए। मुंहिंजो इहो आख़िरी फ़ैसिलो आहे त तोखे अबॉर्शन कराइणो ई पवंदो। ॿार मुंहिंजो आहे त हुनजो हिन दुनिया में अचण न अचण जो फ़ैसिलो बि मुंहिंजो ई थींदो। सपना, वॾनि सां अजायो बहस न कर। ऐं इहो फ़ैसिलो रुगो पप्पा जो न आहे, असां टिनी जो आहे। मां डॉक्टर खां अपॉइंटमेंट वठां थो, तोखे एबॉर्शन कराइणो ई पवंदो। हेॾा तव्हां जल्दबाजी न कयो। हिकु दफ़ो वरी थधे दिमाग़ सां सोचे ॾिसो। तव्हां ही सभु ग़लत कम करे रहिया आहियो। तव्हांजी सोच ही ग़लत आहे। असां सभु ग़लत कोन आहियूं, ग़लत तूं आहीं जो असांजी ॻाल्हि सम्झी कोन थी। तूं वही सोच। मम्मी तव्हां त मूंखे सम्झी ॾिसो। तव्हां त मूंखे हिकु दफ़ो सम्झो। मम्मी सपना, अरे सपना, छा थियो? ॻाल्हि छा आहे? मूंखे ॿुधाए, छा थियो सपना? पंहिंजी साहेड़ी खे त ॿुधाए, शायदि मां तुंहिंजी का मदद करे सघां। अॼु सोनोग्राफी कराई हुई, ख़बर पई त धीअ अचणी आहे। त पोइ सुठी ॻाल्हि आहे, न्याणी पई अचे न। पर इहा ॻाल्हि मुंहिंजे घर वारा नथा सम्झनि। रुगो पुट जी रट लॻाए वेठा आहिनि ऐं ॿी न्याणी खे दुनिया में अचण नथा ॾियनि। पर हिन में तुंहिंजे घोट जी छा राय आहे? वो मां जो पुट आहे। त तूं हुननि खे सम्झाए न, धीअ हुजे या पुट, उहो असांजे परिवार जो हिसो आहे। पर हू मुंहिंजी हिकु ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु कोन्हनि। सपना, तुंहिंजे घर वारा तो ते हक़ रखी सघंदा, पर तुंहिंजे कुख में जेको ॿार पलिजे पियो, हुन ते सभिनी खां पहिरियों अधिकार तुंहिंजो आहे, ॿिया सभु पोइ। पर हुननि खे सम्झाए केरु? मां हिकु स्त्री आहियां, तूं बि हिकु स्त्री आहीं, ऐं ॿी स्त्री जेका अञा हिन दुनिया में आई कोन्हे, हुनखे असां ॿियनि जे हथां मरण कोन ॾींदासीं। संजना, छा हू पंहिंजी ॻाल्हि सम्झी सघंदा? सपना, हल उथे ई था, असां पाण गॾिजी करे हुननि खे सम्झायूं। हा, अचो। हिनजी इहा साहेड़ी हिनखे छा सम्झाइण आई आहे? पापा,
तव्हां चिंता बिल्कुल न कयो। सपना के एबॉर्शन कराइणो पवंदो यानी कराइणो ही पवंदो। हाँ, कराइणो ही पवंदो। दादा, असांखे तव्हां सां कुछ ॻाल्हाइणो आहे। छा ॻाल्हाइणो अथव? चओ। सपना मूंसां सॼी हक़ीक़त कई आहे ऐं हू चङी परेशान आहे। तव्हां सभु हिकु ज़िद खणी वेठा आहियो जेको बेहद शर्मिंदगीअ वारो आहे। असांजे घर जो वारिस ही न हूंदो त उहा शर्मिंदगी असांजे समाज में थींदी, उनजो छा? त छा हिक वारिस जी बुख में तव्हां हिक न्याणीअ जी हत्या कंदा जेका अञा हिन दुनिया में आई बि कोन्हे? ऐं दादा, पुटु भले ई वॾो थी करे माइटनि खे घर मां कढी छॾे त बि पुटु खपे। दिलि जो हाल जेको माइट धीअ सां ओड़ी सघंदा, उहो पुटु सां कीअं न ओड़ी सघंदा? जे धीअरुनि खे हिन दुनिया में अचण खां रोकींदा त रुगो पुट ईंदा, पोइ उन्हनि पुटनि खे परणाईंदा कंहिंसां, पोइ तव्हांजो वंश कीअं अॻियां वधंदो? यादि रखो त वंश खे अॻियां वधाइण लाइ स्त्रियुनि जो हुअणु तमामु ज़रूरी आहे। ऐं हीअ बि ॿुधी वठो, हर हिकु इंसान, उहो चाहे पुटु हुजे या धीअ, हुन जनम त हिकु स्त्रीअ जी कुख मां ई वरितो आहे। इहो असांजो निजी मामलो आहे। संजना, तूं हिन में न पओ त वधीक बहितर थींदो। मां तव्हांजे निजी मामले जे विच में कोन अची रही आहियां, पर ही स्त्री जात जो हिकु निजी मामलो आहे, इन करे मां विच में ईंदसि। ॾिसो तव्हां सम्झण जी कोशिश कयो। जे पुटु न थींदो त बुढ़ापे में मूंखे कमाए केरु ॾींदो? भाउ रमेश, पुट भले ई वॾा थी करे कमाई ॾींदा हुजनि, पर वक़्त ते धीअ पराई थी करे बि पंहिंजी थी वेंदी आहे ऐं पुटु पंहिंजो थी करे बि परायो थी वेंदो आहे। हिन करे अॼुकल्ह जे माहौल में धीअ या पुटु ॿई बराबरि आहिनि। पुटु त रोशन कंदो आहे हिक ई कुल खे, पर धीअ त ॿिनि कुलनि जी लॼ आहे। जीअं बिना टाड़ीअ जे गुल न थींदो आहे, बिना धरतीअ जे पायो न थींदो आहे, तीअं ई बिना स्त्रीअ जे वंश न थींदो आहे। पर असांखे पोटो ई घुर्जे। जीअं असांजे बुढ़ापे जो सहारो रमेश आहे न, तीअं ई असांखे रमेश जे लाइ बि सहारो घुर्जे न। पर अम्मा, तव्हां त हिन ॻाल्हि खे सम्झो न, अॼुकल्ह जे माहौल में धीअ बि सहारो थी सघे थी। धीअ या पुटु जेको नसीब में हूंदो उहो ई थींदो। पुट जी आस में धीअ जी हत्या करण जो असांखे को बि अधिकार कोन्हे। हीअ हिकु पाप आहे। भ्रूण हत्या हिकु महापाप आहे ऐं हीअ पाप तव्हां सभु करण वञी रहिया आहियो। मां हीअ हत्या थियण कोन ॾींदमि। इहो ॿार मुंहिंजी कुख में आहे। मुंहिंजो वंश न आहे त छा आहे, मुंहिंजो अंश न आहे। मां इहो भ्रूण हत्या जो महापाप न कंदमि ऐं न मां करण ॾींदमि। इहो मुंहिंजो ॿार आहे। तव्हां मूंखां न खसियो, तव्हां मूंखां न फुरियो। इहो मुंहिंजो ॿार आहे। इहो मुंहिंजो ॿार मूंखां न फुरियो। अम्मा, तव्हां हिकु स्त्री थी करे हिकु स्त्री जी तकलीफ़ न सम्झंदा त रमेश भाउ ऐं दादा कीअं सम्झंदा? जे तव्हां मूंसां अबॉर्शन लाइ ज़बरदस्ती कंदा त मां सभिनी जी पुलिस कंप्लेंट करे तव्हां सभिनी खे अंदर कराए छॾींदमि। ना, इहो कदम न खणजांइ। जे तूं पुलिस केस कंदीअ त असांजे घर जी ॾाढी बदनामी थींदी। सपना तूं इहो कदम न खणंदी। जे बदनामीअ जो डपु अथव त हिन भ्रूण हत्या जो ख़्याल मन मां कढी छॾियो। हिन मासूम नंढड़ी सी जान खे हिन दुनिया में अचण खां न रोकियो। सपना, मां पंहिंजी हठ में भुलिजी वियो हुअसि त हीअ नंढड़ी सी जान रुगो तुंहिंजो अंश न आहे, असां ॿिन्ही जो अंश आहे। हाँ पुट रमेश, कौन ऐं संजना अॼु असांजूं अखियूं खोलियूं आहिनि। हेॾा तव्हां बि सम्झो
मां हिकु स्त्री आहियां, तंहिंजे करे माउ जी ममता खे सम्झी सघां थी ऐं सपना खे बि सम्झी सघां थी। तव्हां सभिनी जे सम्झाइण सां असां इहो पाप करण खां बची विया आहियूं। अॻिते हली भ्रूण हत्या न थिए हिन लाइ असां सभु गॾिजी आवाज़ उथारींदासीं। ठीकु आहे न पुट? भ्रूण हत्या हिकु महापाप, भ्रूण हत्या हिकु महापाप।